कंडियारो में ख़बर ईंदा हल तो बार जे अहमद ते कंडियारो कोर्ट में वणकारी मुहिम जो आगाज़ कयो पियो। कोर्ट में एडिशनल सेशन जज जावेद फुलपोटो, फर्स्ट सिविल जज मोहम्मद सलीम बट, सेकंड सिविल जज असगर अली टांवरी, फर्स्ट सिविल जज जमील अहमद राडीपर, बार जे सदर मलीर मंगरियो, सैयद नवीद शाह, एडवोकेट अला वरायो कलो ऐं ॿियनि वकीलनि सां गॾु कोर्ट अंदर बूटा पोखे बार जे अहमद खे भलीकार कयो। उन मौके ते वकील अला वरायो कलो, सैयद नवीद शाह, मलीर मंगरियो, नसरुल्ला सहतो ऐं ॿियनि जो चवण हो त वण ज़िंदगी ऐं बूटा माहौल खे साफ़ सुथरो रखनि था। अॼु कंडियारो कोर्ट में 200 खां वधीक बूटा पोखे बार खे भलीकार कयो वियो आहे। हिन जो चवण हो त असां ते लाज़िम थिए थो त हर साल बार जे मौसम में पंहिंजे पंहिंजे हिसे जो किरदार अदा कंदे बूटा पोखे माहौल खे बहितर बणायूं। अॼु कोर्ट में गुलाब जा गुल, रात की रानी, गेटवल मोतियो, अमलदास समेत ॿिया गुल पोखिया विया आहिनि। हर माण्हू खे घुर्जे त हू वध खां वध बूटा पोखीन। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोराब सुमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीन वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां हीअ हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।